श्रीमद् भगवत गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्म योग। अर्जुन श्री कृष्ण भगवान जा उहे वचन बुधी चवन लगो तो हे परमेश्वर, हे पुरुषोत्तम, तव्हां के जो तव्हां जा भगत ब्रह्म करे था जानन, सो ब्रह्म छा है, अध्यात्म छा है, कर्म छा है, अद्भुत छा है, अधदेव छा है, ए मधुसूदन अध यज्ञ छा है, जेको तंहिंखे अंतकाल महल अड़ो समझे तो उन जी गत कहिड़ी थी थिए, उन सभिनी जो उतर कृपा करे ॿुधायो। श्री कृष्ण भगवान चवण लॻो त हे अर्जुन, मां सभ खां परे ऐं अविनाशी आहियां, उन करे मूंखे ब्रह्म चवनि था। मूंखे पंहिंजे प्रताप करे प्रताप आहे, पंहिंजे ज्ञान जे करे ज्ञान आहे, सभिनी जो मां ईश्वर आहियां, उन करे मुंहिंजो नालो अध्यात्म आहे। सभिनी भूत प्राणियुनि मां जेके पैदा करियां थो, जंहिंजे मुस्तक में जीअं लिखां थो तीअं थिए थो, उनखे कर्म करे चवनि था। ऐं पंज भूत जे आकाश, वायु, अग्नि, जल ऐं पृथ्वी आहिनि, तिन जो करतार आहियां, तंहिं करे अद्भुत मुंहिंजो नालो आहे। ऐं जेको के थियणो आहे तंहिंजो बि ईश्वर आहियां, ऐं सभिनी देवताउनि जो ईश्वर आहियां, उन करे मुंहिंजो नालो अधदेव आहे। जेतिरा यज्ञ श्रद्धा सां माण्हू कनि था, उन में पहिरियां ई मुंहिंजी पूॼा कनि था, उन करे मुंहिंजो नालो आद यज्ञ आहे। ऐं अंतकाल में मूंखे सुञाणी जेको बि देह छॾे थो, सो मुंहिंजी अविनाशी पद खे प्राप्त थिए थो। देह त्यागण महल जंहिंजो स्मरण करे थो, सो उन खे वञी प्राप्त थिए थो। उन करे सभु कंहिं महल मुंहिंजो स्मरण कर, छाकाणि त हीअ देह बेबका आहे, ख़बर न आहे त कहिड़ी महल वञे। मूं मंझि निश्चल चेतो रखंदे त मूंखे प्राप्त थींदे। उन में कोई संशय कोन्हे जो मनुष्य मरण वक़्तु निश्चल मन सां भक्ति में बुनल ऐं योग जे बल सां चङी तरह प्राण रखे। सुरज्ञानी आदि सणजहार सोख्यम में सोख्यम, सभिनी खे पालींदड़ आगम रूप सूरज जहिड़े तेजस्वी अज्ञान रूपी अंधकार खां परे अहिड़ी तरह जो पूरो समन करे थो, सो ईश्वरी परम पद प्राप्त करे थो, जंहिंखे वेदन जे ॼाणण वारा अविनाशी चवनि था, जंहिंमें नरमोही योगी प्राप्त थियनि था, जंहिंजे मिलण लाइ ब्रह्मचारी ब्रह्मचर्या रखनि था। उन पदवी जो महत्व मां तोखे थोरे में थो ॿुधायां। हिकिड़ा योगी हिन रीत मुंहिंजे नाले जो जाप कनि था, ओम उन नाले जो जाप कनि था ऐं देह त्याग कनि था, उहे अविनाशी पद में प्राप्त थियनि था। हाणे मुंहिंजे भगतनि जा विस्तार ॿुध। मुंहिंजा प्रेमी भगत मन जो निश्चल चेतो मुंह में रखी सुम्हंदे जाॻंदे उथंदे वेंदे ऐं मन सां हरे कृष्णा हरे रामा उन नालनि जो जाप कनि था। अहिड़ा जेके योगी आहिनि से मूं सां मिलिया पिया आहिनि, ऐं उहे मूंखे पाईंदा ऐं मूंखे छा पाईंदा, देह खे त्यागे मुंहिंजे परम धाम खे वञी प्राप्त थींदा ऐं मूंखे पाईंदा। ऐं हीउ संसार दुखनि जो घरु आहे, उन में मां मूर्ख जी परसुद आहिनि, मूर्ख जे परसुद आहिनि, से मनुष्य जन्म के न पाईंदा आहिनि। हे अर्जुन, ही जीव ब्रह्म लोक ताईं वञी वरी मोटी अचे थो। हे अर्जुन, जिन पुरुषनि मूंखे पातो आहे जातो आहे, उहे वरी जन्म मरण में नथा अचनि। हे अर्जुन, जंहिं मुंहिंजो मातम ॿुधो आहे ऐं उन जी निगाह हिकिड़ी आहे। 4 युग, सतयुग, त्रेता, द्वारपुर, कलयुग, उहे जॾहिं 1000 भेरा थी गुज़रनि था, तॾहिं ब्रह्म जो ॾींहुं पूरो थिए थो। वरी एतिरा ई भेरा उहे 4 युग गुज़रनि था, तॾहिं ब्रह्मा जी राति पूरी थिए थी। युगनि जो लेखो ॿुध, 17,28,000 सालनि जो सतयुग आहे, 12,96,000 सालनि जो त्रेता युग आहे, 8,64,000 सालनि जो द्वारपुर युग आहे, 4,32,000 सालनि जो कलयुग आहे। उहे 4 युग 43,20,000 सालनि जा आहिनि। जिन मुंहिंजे अविनाशी प्रताप जातो आहे, उन्हनि खे 4 युग ब्रह्म ॾींहुं में 4 पहर माण्हुनि जो ॾींहुं ऐं हिकु जहिड़ो आहे। छो त पंहिंजे समय अनुसार ब्रह्म ॾींहुं बि नास थिए थो ऐं माण्हू बि मरे थो। उन करे जो लेखण में अचे थो, सो अवसि नास थिए थो। उन्हनि मूंखे ई हिकु अविनाशी सम्झी मूं में पको विश्वास रखियो आहे। हे अर्जुन, मुंहिंजो उगत स्वरूप आहे, तंहिं मां ब्रह्मा जी ॾींहं में सृष्टि पैदा थींदी आहे ऐं ब्रह्मा जी राति में उनजी अविनाशी उगत स्वरूप में लय थींदी आहे। हे अर्जुन, हे भूत प्राणियुनि जी 84 लख जूण आहे न,
सा ब्रह्मा जे ॾींहं में उत्पत थिए थी ऐं ब्रह्मा जी राति में मुंहिंजे ओगत स्वरूप में वञी थी पवे। तंहिंजी ओगत स्वरूप सभ खां परे आहे, सनातन या परातन आहे ऐं सभिनी जो नाश थियण करे उहो नाश नथो थिए। मां अहिड़ो त अविनाशी आहियां जो कंहिं मूंखे ज़ाहिर न ॾिठो आहे, उन करे मुंहिंजो नालो ओगत आहे ऐं उन खे परम गत बि चवंदा आहिनि। उन सां मिलण करे वरी संसार में न ईंदो आहे ऐं उहो परम धाम मुंहिंजो आस्थान आहे। हे अर्जुन, उहो पुरुष सभ खां परे आहे। हाणे उन पुरुष सां मिलण जो रस्तो ॿुध। उन्हनि खे अनंत में अखंड भगत करे या बांहिजे थो ऐं अनंत ऐं अखंड भगत जो विस्तार ॿुध। मूंखां सवाइ कंहिं ॿिए देवता खे नथा मञनि, मुंहिंजे भॼन खां सवाइ हिकु पल बि वांधा नथा गुज़ारिन। उन जो नालो अनन्य ऐं अखंड भगत आहे ऐं उहो कहिड़ो पुरुष आहे जंहिंमां सृष्टि पैदा थिए थी, वरी उन में लयन थिए थो। हे अर्जुन, उन्हनि अछाचार्यनि योगियुनि जो वर्तांत ॿुध। हिकु त देह त्यागी मुंहुं में अची मिलनि था, ॿियो देह त्यागी चंद्रमा जे लोक में वञनि था। उहो पहिरें क़िस्म जो योगी कॾहिं थो देह त्यागे जॾहिं माण्हुनि जे पुत्रनि ऐं देवताउनि जो ॾींहुं थींदो आहे ऐं सायूं रातियूं ऐं पुत्रनि जूं आहिनि ऐं ऊंदाहियूं रातियूं पुत्रनि जी राति आहे। ऐं देवताउनि जो कहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं 6 महीना सूरज जो रथ उत्तर पासे हलंदो आहे, तॾहिं देवताउनि जो ॾींहुं थींदो आहे। ऐं जॾहिं 6 महीना सूरज जो रथ ॾखण पासे हलंदो आहे, तॾहिं देवताउनि जी राति थींदी आहे। ऐं अछाचारी योगी जॾहिं माण्हुनि जा पुत्र ऐं देवता जाॻींदा आहिनि, तॾहिं देह त्यागींदा आहिनि ऐं उन्हनि लोकनि खां अॻे अग्नि जोत नाले हिकु नंगर उन खे ॾिसंदे मुंहिंजे अविनाशी पद में अची प्राप्त थियनि था, जिते वरी ॼमण मरण खां छुटी वञनि था। ॿिए क़िस्म जा योगी जॾहिं माण्हू ऐं पुत्रनि ऐं देवताउनि जी राति थिए थी, तॾहिं देह त्यागींदा आहिनि ऐं सुध लोकनि मां ई थी करे दूंहें जे नंगर जे विच में उहे चंद्रमा जे जोत में वञी प्राप्त थींदा आहिनि ऐं पोइ केतिरा ई ॾींहं उते रही अची मनुष्य लोक में जनम पाइनि था। ऐं उहे ॿई योगियुनि जा रस्ता आहिनि। हिकिड़े जो नालो साही राति ऐं ॿिए जो नालो ऊंदाही राति आहे। हिकिड़े पासे वञी वरी मोटी नथो ऐं ॿिए पासे वरी वञी मोटी अचे थो। हे अर्जुन, उहे ॿई रस्ता योगियुनि जा जिन ॿुधा सम्झिया आहिनि, उहे मोह खे प्राप्त न थींदा आहिनि। उन ई करे हे अर्जुन, तूं सभु कंहिं महल मूं सां मिलियो रह। हिन अध्याय खे जेको पढ़ंदो या ॿुधंदो, उन खे चैन वेदन पढ़ण जो ऐं सॼी तपस्या करण जो ऐं तीर्थनि जो दान करण जो जेको फल आहे सो मिले थो। ऐं जेको पूरे निश्चय सां हिन अध्याय जो पाठ कंदो आहे, उन खे तमामु वॾो फल मिलंदो आहे। ईअं ई श्रीमंद भगवत गीता अपसंद ब्रह्म विद्या योग शास्त्रनि जो श्री कृष्ण अर्जुन संवाद वारो 8वां अध्याय समाप्त थियो। तात्पर्य अध्याय जो मक़सद देह त्यागण वक़्तु जंहिंजो स्मरण करे थो सो तंहिंखे वञी प्राप्त थिए थो। तंहिं करे हर वक़्तु मुंहिंजो स्मरण कर, छो त ही देह जी बेबका आहे। उन करे उथंदे वेहंदे जाॻंदे सुम्हंदे मुंहिंजो ई जाप कर। 8वें अध्याय जो महात्म। श्री नारायण चवे थो त लक्ष्मी दुखन देश में नर्मदा नदी जे किनारे ते हिकिड़ो नंगर आहे। उते शिशरमा नाले हिकु विद्वान रहंदो हो। उन ई वटि घणो पदार्थ हो, संतनि जी शेवा कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े संत खां पुछाईं त मूंखे संतान कोन थो थिए, तव्हां कृपा करियो को उपाय ॾियोसि। संत चयसि त तूं अश्वमेध यज्ञ कर ऐं देवी ते बल चाढ़ त देवी तोखे पुटु ॾींदी। तॾहिं उन ब्राह्मण यज्ञ करण लाइ हिकिड़ो बकर वरितो। जॾहिं यज्ञ लाइ उनखे कोहण लॻो, तॾहिं उहो बकर खिलण लॻो। ब्राह्मण पुछियो त अड़े बकर, तूं खिलियो छो? बकर वरंदी ॾिनी त मूंखे बि अॻे जनम में संतान कान हुई। हिकिड़े ब्राह्मण मूंखे अश्वमेध यज्ञ करण लाइ चयो हो, सो मां छेलो बकरे सूधो वरितमि ऐं छेले खे थाणनि तां हटाए यज्ञ करण लॻसि। तॾहिं बकरे चयो त हे ब्राह्मण, तूं त वॾो पापी आहीं। उहो कॾहिं कंहिं ॿुधो आहे जो पराए पुट खे मारे कंहिं पाण वरितो हुजे? तॾहिं पोइ तूं पंहिंजे संतान लाइ मुंहिंजे संतान खे मारींदो। पर मूं उहो छेलो नेठि होम करे छॾियो ऐं बकरी मूंखे श्राप ॾिनो त तुंहिंजो गलो बि अहिड़ी रीति कटिबो। एतिरो चई बकर फितकी मरी वियो। पोइ केतिरा ॾींहं गुज़रिया त मुंहिंजो बि मरण थियो ऐं यमदूत मारींदा धर्मराय वटि वठी आया। तॾहिं धर्मराय हुकुम ॾिनो त हिन खे वञी नरक में विझो, हीउ वॾो पापी आहे।
नरक भोगाए पोइ बांदर जी जूण विधाए ॾिनऊं। जॾहिं बांदर जी जूण छुटी तॾहिं वरी कुते जो जनमु पातुमि, कुते जो जनमु छॾियमि त वरी घोड़े जो जनमु पातुमि। अहिड़ी रीति घणेई जनम भोगे भोगे हाणे छेलो जो जनमु पातो अथमि। मूं सम्झो त तो वटि सुख ॾिसंदुसि, पर तूं बि काती खणी मारण आयो आहीं। त शशमा चयो त हे छेला, हाणे मां पंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि तोखे ॿुधायां थो। कुरुक्षेत्र में हिकिड़ो राजा सनानु करणु आयो हो ऐं उनजो नालो चंद्र शर्मा हो। ऐं हिन ब्राह्मण खां पुछियो त गिरहण में छा दान करणु घुरिजे। तॾहिं ब्राह्मण चयो त कारो पुरुष दान कर। तॾहिं राजा कारे लोह जो पुरुष ठारायो ऐं जो अखियुनि में लाल विझाई ऐं सोन जा ज़ेवर पाताई ऐं अहिड़ी रीति पुरुष तयारु कराए राजा सनानु करणु हलियो वियो। तॾहिं उहो कारो पुरुष टह टह करे खिलणु लॻो। राजा हुनखे ईअं कंदो ॾिसी ॾकी वियो ऐं चवणु लॻो त ॾाढो को ओगुण थियो आहीं जो कारो पुरुष खिले थो। तॾहिं राजा वरी ॿियो वॾो दान कयो त कारो पुरुष वरी खिलणु लॻो ऐं ब्राह्मण खे ॾिसी चवणु लॻो त हे ब्राह्मण, तूं मूंखे वठंदे? ब्राह्मण चयो त तो जहिड़ा मूं घणेई दान वरिता आहिनि। ऐं पुण चवणु लॻो त जेको गुण सोन मंझि आहे सो मां ई ॼाणा थो। तॾहिं वरी बि कारो पुरुष टह टह करे खिलणु लॻो। उन महिल ॿी हिकिड़ी कारी मूर्ति निकिती। तॾहिं ब्राह्मण गीता जे 8 अध्याय जो पाठ कयो ऐं उहो पाठ मूर्ति ॿुधो त उनजी देह पलटणु लॻी ऐं ब्राह्मण पाणी जी अंजलि मथां विधी, जंहिंसां उनजी देह छुटी ऐं देवताउनि जी देह पाताऊं। श्रीमद भगवत गीता जे 8 अध्याय जो महात्म पूरो थियो।